ठुल्ल में औरत सां ज्यादती वारे मामले जो सूबाई वज़ीर ज़ियाउल लंजार नोटिस वरितो आहे। सिंध टीवी न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वरितो। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार SSP जैकबाबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। अहम ख़बर नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया। ठुल्ल में औरत सां ज्यादती वारे मामले जो सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वरितो आहे। सिंध टीवी न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वरितो। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार SSP जैकबाबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ठुल्ल में औरत सां ज्यादती वारे मामले जो सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वरितो आहे। सिंध टीवी न्यूज़ ते ख़बर नशर थियण बाद सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वरितो। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार SSP जैकबाबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। ही अहम ख़बर नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया त ठुल्ल में औरत सां ज्यादती वारे मामले जो सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार नोटिस वरितो आहे।